दोस्तों रात जीअं ई पेट्रोल जूं प्राइसिस वधियूं अघु वधिया त मूं ॾिठो त जेको आहे सो माण्हुनि जो हुजूम जेको आहे सो मोटरसाइकिलुनि ते को वञनि पिया को गाॾियुनि ते वञनि पिया पेट्रोल पंप ते पिया वञनि त मूं सम्झो त जेको आहे त शायदि ई धरणो हणंदा या एहतजाज कंदा पर साईं उहे साॻा ई माण्हू जेको आहे सो पेट्रोल 26 रुपया जीअं वधियो त उहो वरी टांकी फुल कराइण विया हलिया त जीअं असांजा वरी पैसा घटि थियनि बचनि पैसा सो इहा ॻाल्हि ॾिसी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त जेको आहे सो कंहिं दौर में हिकिड़ो बादशाह हुयो हुन पंहिंजी आवाम ते जेको आहे सो वॾा ज़ुल्म कया सभु शइ कई ऐं हुन सोचियो त यार इहा आवाम सुजाग छो नथी थिए सो हुन हिकिड़ो ॿियो तरीक़ो आज़मायो चई त हाणे हिन आवाम खे आउं सुजाग कीअं कयां सो हुन छा कयो जो ऐलान कयईं त बाबा सुबुह जो जेको बि पंहिंजे कम ते वञे पहिरीं मुंहिंजे बंगले ते अचे उहो पादर खाई पोइ भले वञे जिना वञणो अथसि भले वञे न त हुन ते आउं ॾंढु रखंदुसि बादशाह सोचियो त थी सघे थो ऐं इहो ऐलान कयां हुन खां पोइ अवेयरनेस अचे माण्हू एहतजाज कनि ऐं पंहिंजे नकल लाइ उथनि सो थियो ईअं जो बादशाह जीअं ऐलान कयो त हिकिड़ो ॾींहुं छॾियो ॿियो ॾींहुं छॾिया सभु माण्हू पादर खाई जेको आहे कम ते पिया वञनि 2 ॾींहंनि खां पोइ ओचितो एहतजाज थियणु शुरू थिया बादशाह ख़ुशि थियो ॾिठईं भेण आवाम में सुजागी आई आहे ऐं आवाम जेको आहे हाणे पंहिंजे नकल लाइ उथंदी पंहिंजनि हक़नि लाइ विढ़ंदी सो बादशाह जीअं आवाम ॾे वियो उन्हनि खां मुतालबो पुछईं त भाउ मुतालबो ॿुधायो त तव्हां छो धरणो हयो आहे त बादशाह खे चयूं त बादशाह तव्हां जेको हिकिड़ो बोथ रखियो आहे पादरनि जो उन करे असांखे इलाही देरि थी वञे तव्हां महिरबानी करे 3-4 बोथ कयो या माण्हू वधायो जीअं असांखे कमकार ते वञण में देरि न थिए सो हिन आवाम जो बि हाल उहो ई आहे उहे बि ईअं ई आहिनि जेको आहे सो हक़नि लाइ उथनि त कोन था पर जेॾीमहिल पेट्रोल जी प्राइस ॿुधनि था त उहे वरी डायरेक्ट पेट्रोल पंप ते वञी जेको आहे पेट्रोल टंकी फुल था कराए छॾीनि बजाए उनजे जो उहे एहतजाज कनि ऐं धरणा आणनि